नाज़रीन, पाकिस्तान बार काउंसिल के सीनियर मेंबर एडवोकेट यूसुफ लगारी चयो आहे त आर्टिकल 149 तहत वफ़ाक़ी सूबनि जे इख़्तियारनि में मुदाख़लत नथो करे सघे, पर जेकॾहिं का हंगामी सूरतहाल थिए थी या हुकूमत जो को इदारो ॾेवाली जो शिकार थिए थो त वफ़ाक़ मुल्क जे आइन तहत हिदायतूं जारी करे सघे थो। सीनियर वकील एडवोकेट यूसुफ लगारी साथी वकीलन एडवोकेट शबीर शर, एडवोकेट सचल एवाण, एडवोकेट गुलामुल्लाह चांग ऐं ॿियनि सां गॾु हैदराबाद प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कई। एडवोकेट यूसुफ लगारी चयो त कानून वारो वफ़ाक़ी वज़ीर फरूक नसीम आर्टिकल 149 जी ग़लति तशरीह करे सूबे में ॾफेड़ पैदा करे रहियो आहे। हुन चयो त आइन जे आर्टिकल 149 तहत वफ़ाक़ सूबनि जे इख़्तियारनि में मुदाख़लत नथो करे सघे, पर रुॻो हिदायतूं जारी करे सघे थो। एडवोकेट यूसुफ लगारी चयो आहे त 1998 में सुप्रीम कोर्ट जी फुल बेंच इहो फ़ैसिलो ॾेई चुकी आहे त वफ़ाक़ कंहिं बि सूबे जे इख़्तियारनि में मुदाख़लत नथो करे सघे। फरूक नसीम तरफ़ां आर्टिकल 149 जी ग़लति तशरीह करण यानी सुप्रीम कोर्ट जे हुक्मनि जी भञकड़ी आहे। हुन वधीक चयो आहे त फरूक नसीम पंहिंजनि बयाननि में सुप्रीम कोर्ट में वञण जी धमकी ॾिनी आहे। जेकॾहिं फरूक नसीम सुप्रीम कोर्ट में वियो त सिंध जा साना विंद वकील फरूक नसीम ख़िलाफ़ धुर थी सिंध जी वहदानियत ते थियल वार खे रद्द कंदा।